दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सख़ी सदाचार दादू जी कलम धड़ियुनि जी शिकायत सेक्रेटरी इंफॉर्मेशन कराची पारां दादू इंफॉर्मेशन खाते जे ऑफिसर ज़ीशान लखारी खे बदिली करे कराची रिपोर्ट करण जो हुकुम जारी कंदे नशे फिरोज जे कमर जमा भमरो खे नओं इंफॉर्मेशन ऑफिसर मुक़रर करे छॾियो आहे जॾहिं त काफ़ी सालनि खां दादू में मुक़रर थियल इंफॉर्मेशन ऑफिसर जेको मुसलसल ऑफिस मां गैर हाज़िर रहण ऐं दादू जी साफ़ी जो जाइज़ कम न थियण ऐं दादू इंफॉर्मेशन ऑफिस में करप्शन थियण जे कलम धड़ियुनि जी शिकायत ते सेक्रेटरी इंफॉर्मेशन कराची नोटिस वठंदे डायरेक्टर हैदराबाद खे जांच जो हुकुम ॾिनो जे बाद दादू जे ऑफिसर ज़ीशान लगारी खे बदिली करे कराची जे डीजी ऑफिस रिपोर्ट करण जो हुकुम कयो वियो आहे दादू जी साफ़ी ने ॿियनि चवण आहे त काफ़ी सालनि खां दादू इंफॉर्मेशन खाते दादू प्रेस क्लब जे साफ़िन वॾे दौरे थी वई आहे साफ़िन जी वॾी दूरी थी वई आहे मुसलसल अॻूणो ऑफिसर ऑफिस मां गायब हूंदो त सदस्य मुक़ररी दौरान ॿियनि ज़िलनि मां ज़बानी अमलो घुराए उन्हनि खां कम वठी सरकारी बिल पास कराया विया आहिनि सरकारी प्रोग्रामनि जो कलम धड़ियुनि खे न ॿुधाइण सभु सरकारी कवरेज न हुअण जे बराबरि हुई 2022 खां दादू इंफॉर्मेशन खाते में जारी थियल बजट ऐं बिल पास करण जी ऑडिट कराए करप्शन कंदड़ कानूनी कार्रवाई कई वञे।